गराब लासी ॻोठ साईंदाद ॻोठ समेत केतिरनि इलाइक़े वासियुनि खे यूसुफ मसीही बैंकुनि खां लोन वठी ॾियण जे बहाने लखे रुपयनि जो फ्रॉड करे साथियुनि समेत निकिरी वियो। लोन जे बहाने अॻुवाट ॻरी रक़म वठी यूसुफ अंजुम मसीही नामी शख़्स संदसि साथियुनि समेत फ़रार थी वियो। फ्राडी टोलो जो मुख्य ठग यूसुफ अंजुम हाणे फ़ोन बि नथो खणे, मुसलसल फ़ोन करण जी सूरत में फ़ोन बंदि करे छॾे, जंहिंजी शहरनि खे काफ़ी अरसे खां ॻोल्हा जारी आहे। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे निसार अहमद नवाब ॿुधायो चयो त यूसुफ अंजुम ज़ात मसीही नामी शख़्स लासी ॻोठ आयो, जिते असांखे असांजे पाड़ेसरी अरशद शाह खे ग्रुप जी सूरत में 15 लख बैंक खां कर्ज़ वठी ॾियण जो चई असां ॿिनि टिनीअ खां 5-8 हज़ार रोक रक़म वठी 15 ॾींहं में लोन जी वसूली जो चई गुम थी वियो, जेको अञा ताईं वापसि न आहे पहुतो। कुझु ॾींहं फ़ोन ते राब्तो रहियो, पर हाणे फ़ोन अटेंड करणु मुनासिबु नथो सम्झे। हुननि आला अमलदारनि खां मुतालबो कंदे चयो हिन फ्राडी टोले खे हथीको करे असांखे फ्रॉड तौरु वरितल रक़म वापसि कराए ॾिनी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।